खबर है रतो देरो मां तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त रतो देरो में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत इख्तियार करण बाद अली अकबर शाह राशिदी गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुतो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत इख्तियार करण बाद पहिरियों दफ़ो सैयद अली अकबर शाह राशिदी काफ़िले सां गॾु गड़ी खुदा बख्श भुट्टो शहीदनि जी मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़ण लाइ पहुतो आहे। अब्दुल हफीज़ जलबाणीअ जी रिपोर्ट मुताबिक़ रतो देरो में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत इख्तियार करण बाद अली अकबर शाह राशिदी गड़ी खुदा बख्श पहुतो आहे। उन दौरान अली अकबर शाह राशिदी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध में वाहिद पीपल्स पार्टी आहे जेका हक़ीक़ी सियासत करे थी। बाक़ी PTI, नवाज़ लीग हुजे या फंक्शनल लीग उहे वेझी वयूं आहिनि। असांखे वॾी लेवल ते सियासत करणी आहे, अवाम जूं असां में उम्मीदूं आहिनि। उन चयो त पार्टीअ जे प्लेटफॉर्म तां अवाम जा मसइला हल कबा ऐं ज़िलई बाडीअ जो शुक्रगुज़ार आहियां जन भरपूर नमूने इस्तक़बाल कयो।